घोटकी में सिंध हुकूमत पारां पहिरीं क्लास खां 5वीं क्लास ताईं जे मुफ़्त दर्सी किताब तक़सीम करण जी हिकु तक़रीब गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल पुन्हो वसीर में तालुक़े एजुकेशन प्राइमरी ऑफिसर घोटकी मोहम्मद यूसुफ धांधू जी सदारत में कोठाई वई, जंहिं में तालुका एजुकेशन सेकेंडरी ऑफिसर घोटकी नूर मोहम्मद इंढण, तालीमी माहिर डॉक्टर प्रोफेसर अब्दुल कादिर चाचड़, स्कूल जो हेड मास्टर अब्दुल हई भुट्टो, प्रेस क्लब माथेलो मूमल जी माड़ी जो सदर यूनिस भुट्टो, उस्तादन अब्दुल कयूम कलवड़, ग़ुलाम मुर्तज़ा कलादी, अब्दुल गनी महर, मज़हर हुसैन टगर, नज़ीर अहमद चाचड़, अब्दुल सलाम ड्रिग, एहसान अहमद ऐं स्कूल जे ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते पहिरीं क्लास खां 5वीं क्लास जे तक़रीबन 150 स्कूली ॿारनि में मुफ़्त दर्सी किताब विरहाया विया। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे मोहम्मद यूसुफ धांधू ऐं अब्दुल हई भुट्टो ऐं ॿियनि चयो त सिंध हुकूमत सूबे जी तालीम खे वधीक बहितर उजागर करण लाइ मुकमल तालीम मुफ़्त कई आहे। इन जे लाइ सिंध सरकार गवर्नमेंट स्कूलनि लाइ मुफ़्त दर्सी किताब मोकिलिया आहिनि। ॿारनि जे वालिदैन खे घुरिजे त पंहिंजनि ॿारनि खे सरकारी स्कूलनि में दाख़िल कराइण सां गॾु ॿारनि खे स्कूल पाबंदी सां मोकिलनि, छो त तालीम हर ॿार जो बुनियादी हक़ आहे। सिंध जी तालीम खे बचाइण लाइ समाज जे हर फ़र्द खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। हिन जो त स्कूल जा उस्ताद सुठा आहिनि जेके वक़्त जी पाबंदी सां अचण खां अलावा ॿारनि खे सचाई सां तालीम ॾेई रहिया आहिनि। हीउ स्कूल हिकु मिसाली स्कूल आहे जिते हमेशह इल्मी प्रोग्राम थींदा रहनि था। तालीम जी तरक़ी ऐं वाधारे लाइ असांजी जिदोजहद जारी रहंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।